अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मुंहिंजो नालो अता मोहम्मद आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी अता मोहम्मद। उमेद कयां थो त तव्हां सभु दोस्त अहबाब ख़ैरियत ऐं आफ़ियत सां हूंदा वे। चाला दोस्तों, अॼु जे विलाग शुरू करण खां पहिरियां तव्हांखे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो। दोस्तों अॼु असांजो आख़िरी पेपर हुयो, सो अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह, शुक्र आहे रब जा लाख एहसान आहिनि, वो बि माशाअल्लाह ज़बरदस्त थियो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि भाइरनि जी दुआनि सां असांजो पेपर अॼु माशाअल्लाह भलो थियो आहे। ऐं उन खां पोइ जेके बि मुंहिंजा संगती साथी हुया, दोस्त यार, अॼु सभु अलॻि थी वियासीं। यार इन ॻाल्हि जो मूंखे वॾो अफ़सोस आहे त असां गॾु पढ़ंदा रहियासीं ऐं हिक ॿिए जी मदद, हिक ॿिए जी मोहबत मेठ हुयो पाण में। हाणे उहे दोस्त मुंहिंजा जेके आहिनि न, अलॻि थी विया। हिते जी माहौल जी मूंखे ख़बर आहे कि ग़रीब माण्हू अॻियां पढ़ी सघंदा कि न, कि छा कंदा, कोई वञी कारोबार खोलींदा। पर माना अॼु जेको बि हुयो, अलविदाई जो बि ॾींहुं हुयो, इन ॻाल्हि सां जेको इन ॻाल्हि जो जेको आहे वॾो ॾुख आहे। गॾु पढ़ंदा रहियासीं माशाअल्लाह, जेको टाइम गुज़रियो सुठो गुज़रियो, सो रब जा लाख एहसान आहिनि। जेको बि वक़्तु गुज़ारियोसीं माशाअल्लाह ज़बरदस्त गुज़रियो, सुठो गुज़रियो। मुंहिंजा जेके बि दोस्त हुया उहे बि अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह मुंहिंजा दोस्त हुया। हवा बि घुली रही आहे हिते जेका आहे न, अॼु तमामु घणी हवा हले थी अल्हम्दुलिल्लाह। जॾहिं खां वठी पाणी आयो आहे उन खां पोइ दोस्तों मुंहिंजो जेको आहे न, तबियत बि सही न आहे, ज़ुकाम बि आहे। इन जे करे जेको आहे न, मुंहिंजो आवाज़ बि तव्हां वटि सही नथो अचे। इन जे करे मां माज़रत चाहियां थो त यार मां पंहिंजनि दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कयां थो, पर मुंहिंजो जेको आहे न आवाज़ उहो सही नथो अचे। इन लाइ मां माज़रत चाहियां थो। ऐं इन लाइ मां ड्रिगी वीडियो नथो ठाहे सघां। कुझु टाइम जी कोशिशि कंदुमि त तव्हां दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल करियां। जेतिरी मूं में ज़िंदगी साथ ॾिनो त मां तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदो रहंदुसि ऐं हमेशह तव्हां दोस्तनि जो साथ रहियो ऐं सपोर्ट रहे त इंशाअल्लाह पाण मिलंदा रहंदासीं। पंहिंजे हिसाब सां ॻाल्हि ॿोल कंदा रहंदासीं। जेकॾहिं तव्हां दोस्तनि जो साथ मिलियो त इंशाअल्लाह मूंखे उमेद आहे त ॾुखनि खां पुठियां सुख ईंदा आहिनि। असां बि पंहिंजी महिनत जारी रखंदासीं। ऐं तव्हां दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे त जेकॾहिं असांजी वीडियो तव्हांखे सुठी लॻे थी त तव्हां पोइ असांजे कम में असांजी मदद कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जेकॾहिं तव्हां सब्सक्राइब कंदा वे त पोइ असांजी बि दिलि चाहींदी नवां नवां विलाग ठाहींदासीं पंहिंजे हवाले सां, हितां जे माहौल जे हवाले सां। ऐं कोशिशि कंदासीं त सुठा सुठा विलाग ठाहियूं जीअं तव्हां सभिनी दोस्तनि खे पसंदि अचनि। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे पसंदि अचनि था त पोइ असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं पंहिंजी राय कमेंट में ॾियो। ऐं मुंहिंजी वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे थी त पोइ हीअ वीडियो तव्हां साबित ॾिसो। ऐं आख़िर में मुंहिंजी इहा तव्हांखे रिक्वेस्ट आहे, यार महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो। वॾी महिरबानी दोस्तों, मुंहिंजे कमेंट खे, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। वॾी महिरबानी दोस्तों, अल्लाह हाफ़िज़।